अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल धरती टीवी न्यूज़ ऐं आउं आहियां रिज़वान हिंगोर। जो सभ खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक़्त जूं हेडलाइंस। नेब ऐं इलेक्शन एक्ट में तरमीमनि लाइ पार्लियामेंट जो गडि॒यल इजलास जारी। इजलास में नेब तरमीमी बिल ऐं इलेक्शन एक्ट 2017 तरमीमी बिल बि मंज़ूरीअ लाइ पेश कयो वेंदो। पीटीआई जो एमएनए ऐं टीवी एंकर डॉक्टर आमिर लियाकत 49 वरनि जी जमात में पुरस्कार नमूने लाडाणो करे वियो। ज़रियनि मूजिब डॉक्टर आमिर लियाकत जो घर मां लाश मिलियो। आमिर लियाकत जे मुलाज़िम जावेद मूजिब आमिर लियाकत राति जो बिल्कुलु ठीकु हो। बिजली वञण ते जनरेटर हलायो वियो त आमिर लियाकत ॿाहिरि अची वेही रहियो, जंहिंमां लॻो त खेसि घबराहट थी रही आहे ऐं पोइ सुम्ही रहियो। सुबुह जो बेहोशी जी हालत में मिलियो। अस्पताल ज़रियनि मूजिब डॉक्टर आमिर लियाकत खे मौल हालत में अस्पताल आंदो वियो। ज़रियनि मूजिब आमिर लियाकत जे मौत जा सबब ॼाणण लाइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं टेस्टूं कयूं पियूं वञनि। डीआईजी ईस्ट जो चवणु आहे त डॉक्टर आमिर लियाकत जो पोस्टमार्टम करायो पियो वञे। क्राइम सीन जी टीम आमिर लियाकत जे घर पहुची वई। सदर आरिफ अलवी, वजीर आजम शहबाज शरीफ, अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी, परडेही वजीर बिलावल भुट्टो ज़रदारी, मरियम नवाज़, गवर्नर सिंध इमरान इस्माइल, मुर्तज़ा वाब, अब्दुल कादिर पटेल ऐं ॿियनि सियासी समाजी अॻवाननि पारां आमिर लियाकत जे लाडाणे ते ॾुख जो इज़हार। आमिर लियाकत जे लाडाणे सबबि क़ौमी असेंबली जो इजलास सुभाणे ताईं मुलतवी। अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी आमिर लियाकत जे लाडाणे ते अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त संदसि लाडाणे जी ख़बर इंतिहाई अफ़सोसनाक आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त आमिर लियाकत सहाफ़त खां सियासत ताईं हिकु मुतहरिक ज़िंदगी गुज़ारी। मरियम नवाज़ चयो त दुआ आहे त अल्लाह ताला डॉक्टर आमिर लियाकत जी मग़फ़िरत फरमाए। हू संदसि मुआइननि सां दिली तौर ताज़ियत करे थी। अगूणे गवर्नर इमरान इस्माइल चयो आहे त खेसि आमिर लियाकत जे लाडाणे जी ख़बर ॿुधी दिली अफ़सोस थियो आहे। हुकूमत कराची वारनि लाइ बिजली 70 रुपया 80 पैसा फ़ी यूनिट महांगी करे छॾी। नेपरा कराची वारनि लाइ बिजली 70 रुपया 80 पैसा फ़ी यूनिट महांगी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। नेपरा पारां बिजली अघनि में वाध जी मंज़ूरी ॿिनि मुख़्तलिफ़ टेमाही फ्यूल छॾे मंज़ूरी ॾेई छॾी। एडजमेंट जी मद में कई वेंदी। जुलाई खां सेप्टेम्बर 2021 ताईं एडजस्टमेंट जी मद में 6 रुपया 47 पैसनि जी मंज़ूरी ॾिनी वई। जनवरी खां मार्च 2021 ताईं जी फ्यूल एडजस्टमेंट में बिजली 1 रुपयो 30 पैसा महांगी करण जी मंज़ूरी ॾिनी वई। नेपरा समरी वफ़ाक़ी सरकार खे मोकिले छॾी। पीटीआई जा सीनियर अॻवान चई रहिया आहिनि त इमरान ख़ान चरियो आहे। इमरान ख़ान जे करे रुठल मुल्कनि खे परचाइण जूं कोशिशूं जारी आहिनि। लोड शेडिंग जो मसइलो जल्द हल कयो वेंदो। 30 जून खां बंदि पावर प्लांट्स फ़ाल कया वेंदा। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त नवाज़ शरीफ़ इमरान ख़ान खे ज़ीरो लोड शेडिंग वारो मुल्क ॾिनो। अॻूणी हुकूमत 5 खां 10 कलाकनि जी लोड शेडिंग छॾे वई। इमरान ख़ान बदिरां नवाज़ शरीफ़ जी हुकूमत हुजे हा त लोड शेडिंग न थी आहे। इमरान ख़ान पाकिस्तानी मईशत खे ICU में धिके छॾियो। इमरान ख़ान जे समूरनि बारूदी सुरंगनि खे हिकु हिकु करे साफ़ कयो। ईंदड़ माली साल जो वफ़ाक़ी बजट सुभाणे पेश कई वेंदी। ईंदड़ माली साल लाइ बजट जो हुजम 9,500 अरब रुपयनि जे लॻभॻि हूंदो। वाध जी शरह 5% रखी वई। हुकूमत बजट तजवीज़नि खे हतमी शिकिल ॾेई छॾी। IMF सां बि सलाह मशवरनि जो सिलसिलो जारी। सरकारी मुलाज़िमनि जूं पघारूं वधाइण जो तइ थी न सघियो। हुकूमत ईंदड़ माली साल जी बजट में अवाम ते अणसिधनि टैक्सनि जो भार विझण जूं तयारियूं करे छॾियूं। ज़रियनि मूजिब बजट में ईंदड़ साल अणसिधा टैक्स उगाड़ण जी तजवीज़ ॾिनी वई आहे ऐं अणसिधनि टैक्सनि में 1048 अरब रुपया वाधो उगाड़ण जी सिफ़ारिश कई वई आहे। ज़रियनि मूजिब अणसिधनि टैक्सनि उगाड़नि जो हदफ़ 4,695 अरब रुपया मुक़ररु करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। सिधनि टैक्स उगाड़नि जो हदफ़ 2,560 अरब रुपया मुक़ररु करण जी सिफ़ारिश कई वई।
हुकूमत शमसी तवानाई लाइ सोलर पैनल सस्ता करण ते गौर शुरू करे छॾियो। हुकूमत सोलर पैनल ते 17.5% जनरल सेल्स टैक्स खत्म करण ऐं वापेदारनि खे आसान किस्तनि ते सोलर पैनल ॾियण जी तजवीज़ ते गौर शुरू करे छॾियो। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर जो चवणु आहे त ईंदड़ माली साल मां माहवार 200 यूनिट ताईं बिजली इस्तेमाल करण वारनि वापेदारनि जे लाइ बिजली महांगी न कई वेंदी। सुभाणे नेब जे अॻूणे चेयरमैन जो बि हिसाब थींदो। मुस्लिम लीग नून जे अॻवान शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त नेब खे ख़त्म करे मामला अॻिते वधाया वञनि। नेब जी हक़ीक़त उहा आहे त केसनि में कुझु बि न आहे। मुल्की मामलनि खे बहितर करण में वक़्तु लॻंदो आहे। अॼु सभिनी खे महिनत करे मामला हल करणा पवंदा। बीजेपी अगवान पारां इस्लाम मुखालिफ गुस्ताखाना बयान साम्हूं अचण बाद आलमी दहशतगर्द तंज़ीम अल-क़ाइदा नई दिल्ली समेत भारत के वॾनि शहरनि में आपघाती हमलनि जी धमकी ॾेई छॾी। दहशतगर्द तंज़ीम हिकु ख़त में जारी पैगाम में चयो आहे त हू नई दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश ऐं गुजरात में आपघाती हमला करण लाइ तयार आहिनि। भारतीय हुकूमत लाॻापियल अख़्तियारनि खे आगाह कंदे हाई अलर्ट रहण जी हिदायत करे छॾी।